ओम साईं राम। गुल अठटीह। अन्न जो उत्तम दान ऐं बाबा जो पाण भोजन तैयार करण ऐं विराइण। ॿियो छाछ जो प्यालो। मानव धर्म शास्त्र में भिन्न भिन्न युगनि जूं भिन्न भिन्न साधनाऊं ॿुधायूं वयूं आहिनि। सतयुग में तप, त्रेता में ज्ञान, द्वापर में यज्ञ ऐं कलयुग में दान जो महत्व कथन कयल आहे। सभिनी दाननि में श्रेष्ठ दान वरी अन्न जो दान आहे। मंझंदि जे वक़्तु जे भोजन न मिलंदो आहे त शरीर विचलित यानी व्याकुल थी वेंदो आहे। इन करे दर ते आयल भिक्षुक खे अन्नदान ॾियणु ॾाढो उत्तम दान आहे। उपनिषद में लिखियलु आहे त अन्न ई ब्रह्म आहे ऐं अन्न सां ई सभिनी प्राणियुनि जी उत्पत्ति थिए थी ऐं ज़िंदह रही सघिजे थो ऐं मौत बैदि बि उन में समाइजी था वञूं। इन करे ॿिनि पहर महिल को अतिथि या मेज़बान असांजे घर में अचे त असांजो धर्म आहे हिन खे आदर सां भोजन करायूं। धन, वस्त्र ऐं ज़मीन दान करण महिल असांखे लाइक़ु माण्हूअ जो ख़्यालु करणु खपे, लेकिन अन्न दान करण महिल वीचार करण जी का बि ज़रूरत कोन्हे। लूलनि, लंगड़नि ऐं बीमार भिखारियुनि जो पहिरीं वीचार रखिणो आहे ऐं पोइ जिन खे हथ पेर आहिनि तिन जो वीचार करणु खपे। जिन खे हथ पेर न आहिनि तिन जो हक़ु अवल नंबर में आहे। अन्नदान खां सवाइ ॿिया दान अहिड़ा अपूर्ण आहिनि जहिड़ो चंद्रमा बिना तारा, हीरे बिना हार, कलश बिना मंदिर, कमल गुल बिना तलाव, भक्ति बिना भजन, सिंदूर बिना सुहाग, मधुर आवाज़ बिना गानो, पाणीअ बिना खूह, खीर बिना गांइ, दीपक बिना मंदिर ऐं लूण बिना पकवान। बाबा जिन बि सोची वीचारे भोजन तैयार करे विराईंदा हुआ। बाबा जिन पाण अल्पाहारी हुआ। भिक्षा मां मिलियल आहार मां फ़क़ति 2 गिरह खाईंदा हुआ। पर जॾहिं सारी संगत खे भोजन कराइण जो ख़्यालु थींदो हुन तॾहिं शुरूआति खां वठी अंत ताईं पाण ई बंदोबस्तु कंदा हुआ। आम लंगर जो कमु ॿियनि जे आसिरे ते कोन छॾींदा हुआ ऐं हरू भरू कंहिंखे कष्ट ॾियण बि न चाहींदा हुआ। लंगर लाइ सीधो सामान, भाॼियूं, मसाला, खोपरो वग़ैरह पाण रूबरू बाज़ार में वञी नक़द नाणो ॾेई ख़रीद करे ईंदा हुआ। एतिरे क़दुरु जो अनाज पीसण जो कमु बि ख़ुदि पाण कंदा हुआ। मस्जिद जे आंगण में हिकिड़ी भठी तैयार करे बाहि ॿारे उन ते देॻ चाढ़े उन में घुरिबल पाणी विझंदा हुआ। वॾी देॻ में 500 माण्हुनि जो ऐं नंढी देॻ में 100 माण्हुनि जो भोजन तैयार थींदो हो। कॾहिं मिठा चांवर, कॾहिं गोश्त जो पुलाव बि तैयार कंदा हुआ त कॾहिं दाल ऐं मटकी बि ठाहींदा हुआ। पथर जे शिला ते मसालो सनो पीसे देॻ में विझंदा हुआ, इन्हीअ ख़्याल खां त जीअं भोजन सभिनी खे वणे। जूअर जे अटे खे पाणीअ में उॿारे उन में छाछ मिलाए अंबल ठाहींदा हुआ ऐं भोजन सां गॾोगॾु अंबल बि सभिनी खे हिकु जेतिरो ॾींदा हुआ। भोजन खे पूरो दम अचे तंहिं लाइ पाण कफनी जूं ॿाहूं मथे खणी गरम देॻ में हथु विझी चौधारी घुमाईंदा हुआ। तॾहिं बि खेनि न गरम बाफ़ जो असरु थींदो हो न मुंहं ते थकावट जी निशानी ॾिसण में ईंदी हुई। जॾहिं भोजन तैयार थी वेंदो हो तॾहिं बर्तन घुराए मौलवी खां फाता पढ़ाए मालसापति ऐं ताता पाटिल लाइ हिसो कढाए पोइ आयल संगत खे खाराए बाक़ी ग़रीबनि ऐं अनाथनि खे खाराए तृप्त कराईंदा हुआ। धन्य आहिनि उहे भाग्यशाली माण्हू जिन खे बाबा जिन जे हथ जो ठहियलु भोजन खाइणु मिलियो। हिते सवाल थो उथे त पुलाव में गोश्त वैष्णु भक्तनि खे बि ॾिनो वेंदो हो छा? जवाबु आहे त मांस आहारियुनि खे धार ऐं विष्णु भक्तनि में विराइण वारा अलॻि हूंदा हुआ। जीअं कंहिंजे दिलि में बिछा पैदा न थिए, मांस विराइण वारा वैष्णु भक्तनि जे बर्तन खे असुल हथु कीन लाहींदा हुआ। हिकु प्राचीन नेम इहो बि आहे त जेकॾहिं गुरू तरफ़ां प्रसाद विरायो वञे ऐं शिष्य खे हुन ते शंका पैदा थिए त शिष्य पंहिंजे गुरू धर्म खां पतित थींदो। शिष्यनि जी परीक्षा वठण लाइ एकादशी जे ॾींहुं दादा केलकर खे बाबाजन खे रुपया ॾेई चयो त गोश्त त ख़रीद करे अचु। दादा केलकर
पूरन कर्मकांडी ऐं कटर वैष्णु ऐं सभु नेम पालींदो हो। हिन जी इहा दृढ़ भावना हुई त गुरुअ जी कहिड़ी बि आज्ञा यकदमि पालन करण में गुरु जी प्रसन्नता प्राप्त करे सघिबी ऐं आज्ञा मञणु गोवा दक्षिणा भेंट करण जे बराबरि आहे। दादा केलकर जल्दी ई कपिड़ा पाए बाज़ार वञण लाइ तयारु थियो त बाबाजिन खेसि वापसि घुराए चयो, अरे तूं ख़ुदि न वञ, कंहिं ॿिए खे मोकिल त वठी अचे। उन ते दादा पंहिंजे नौकर पांडुअ खे गोश्त वठण लाइ मोकिलियो। नौकर खे वेंदो ॾिसी बाबा उन खे बि वापसि घुराए वरितो ऐं गोश्त घुराइण जो कमु मुकमल करे छॾियो। ॿिए हिकु मौक़े ते बाबाजिन दादा केलकर खां पुछो त वञी ॾिस त सही, नमकीन पुलाव पूरी तरह रधो आहे या न। दादा बिना वञण जे यकदमि जवाबु ॾिनो त बिल्कुलु ठीकु रधो आहे। उन ते बाबा चयसि, तो न अखियुनि सां ॾिठो न ज़ुबान सां चखे ॾिठे, पोइ कीअं थो चईं त पुलाव बिल्कुलु ठीकु ठहियो आहे। देग मथां ढकणु पासीरो करे ॾिस त सही। ईअं चई संदसि ॿांह खे देग में विझी चयऊं त मस्ती छॾ, हथ सां कुझु कढी पोइ चॿाड़े ॿुधाए त कीअं ठहियो आहे। दादा हुकुम मञी जंहिं वात में थिए विधो, बाबा रोके चयसि त तूं परीक्षा में पास थिए। हक़ीक़त में को बि गुरु या संत पंहिंजे कर्मकांडी शिष्य खां हिन जे ख़्यालनि जे बरख़िलाफ़ ज़ोरी कमु कराए पंहिंजी गला कीअं न कराईंदो। देगिन चाढ़ण जो कार्यक्रम 1910 खां पोइ बंदि कयो वियो, छो त भगत दास गणू जे शहरां शहर कीर्तन करण करे बाबानि जो नालो अहिड़ो प्रसिद्ध थी वियो जो माण्हुनि जूं टोलियूं पुठियां टोलियूं शिरडी में ईंदियूं रहियूं ऐं पाण सां फल फूल ऐं मिठाइयूं एतिरियूं खणी ईंदियूं हुयूं जो ग़रीबनि अनाथनि में चङी तरह विराइण खां पोइ बि बची पवंदियूं हुयूं। भक्तगण नाना प्रकारनि जा प्रसाद थालियुनि में विझी पर्दे जे अंदरि वञी रखंदा हुआ। आरती समाप्त थियण खां पोइ ॿुधी विभूति जी आशीर्वाद वठी मोटी वेंदा हुआ ऐं बाबाजिन पर्दे अंदरि वञी थंबे खे टेक ॾेई वेहंदा हुआ। भक्तजननि जूं ॿ कतारूं संदत भरिसां वेहंदियूं हुयूं। थालियुनि में आंदल नाना प्रकारनि जा माल सभु कठा करे हिकु थाली भरे बाबाजिन वटि आणे रखंदा हुआ। जब बाबाजिन अवल भॻवान खे अर्पण करे पोइ पाण वरताईंदा हुआ। जेके पर्दे जे ॿाहिरि बीहंदा हुआ तिन में अवल कठो कयल प्रसाद विराए पोइ पर्दे अंदरि वेठल ॿिनि कतारुनि में विरायो वेंदो हो। बाबाजिन पाण शामा ऐं नूलकर खे हिदायत कंदा हुआ त चौतारी नज़र जोड़ाए सभिनी वेठलनि खे पूरी तरह खाराईंदा कयो। धन्य आहिनि उहे जिन बाबाजिन सां पंगत में वेही संदसि रूबरू भोजन कयो। हिकु ॾींहुं हेमाडपन बिल्कुलु पेट भरे उथियो त बाबाजिन खेसि छाछ जो प्यालो पीअण लाइ ॾिनो। हिन जे पेट में जॻहि ई कान हुई त बि प्याले मां हिकु ढुक भरे पीताईं त बाबाजिन चयसि, सॼो प्यालो पी छॾ, वरी अहिड़ो सोनो वझ कीन मिलंदे। हू सतवचन चई छाछ जो प्यालो पी वियो, पर जल्दी ई पतो पियो त बाबाजिन सोनो वझ लफ़्ज़ कतब छो आंदा, छाकाणि त थोरे वक़्त बैदि बाबाजिन पाण मां समाधि में लीन थी विया। धन्य आहे हेमाडपंच जंहिं बाबाजिन जे हथ जो छाछ जो प्यालो पी जनम सफलो कयो ऐं बाबाजिन जूं लीलाऊं कठियूं करे असांजे अमृत पान करण लाइ छॾे वियो। के शख़्स बाबाजिन खे पंहिंजे कल्पना मूजिबि ब्राह्मण करे छॾींदा हुआ, के खेसि मुस्लमान करे कोठींदा हुआ, मगर बाबाजिन ॿिन्ही खां मथे हुआ। उहे ईश्वर जे जात पात जा हुआ। अंत ताईं कंहिंखे बि पतो कीन पइजी सघियो त संदसि माता पिता केरु हुआ ऐं संदसि कुल कहिड़ो हो। पर जे मुस्लमान हुआ त मस्जिद में सदाईं धूनी दुखाए विहणु, तुलसी जा बूटा लॻाइणु, शंखनाद घड़ियाल ऐं ॿिया साज़ वॼाए कीर्तन करणु ऐं ॿियूं पूजाऊं करण जी मोकल कीअं ॾींदा हुआ। संदसि कन हिंदुनि वांगुरु टोपियल हुआ ऐं झूननि मंदरनि जी मरामत कराइण जो कमु पिणु प्रेरणा करे करायूं। हिंदुनि जे देवियुनि ऐं देवताउनि जूं मूर्तियूं या यतन जे बेअदबी कॾहिं बि कीन करणु ॾिनो। हिकु भेरे नाना साहिब चांदोरकर पंहिंजे संडू श्री बनवाली सां गॾु शिरडी में आयो ऐं मस्जिद में अची बाबाजिन सां वार्तालाप करणु वेठो त बाबाजिन ओचितो जोश में अची चयसि, तूं मुंहिंजे सेवा में घणे वक़्त खां आहीं, पोइ हिन नमूने जी हालति छो करे रहियो आहीं।
नाना साहिब सम्झी की न सघियो त हुनजो मतिलबु छा आहे। हथ जोड़े चयईं, कृपा करे मुंहिंजो अपराध खां मूंखे वाक़िफ़ु करायो। बाबा जिन उत्तर ॾिनो त तूं पहिरीं कोपरगांव में आहीं, पोइ शिरडी में कीअं अची पहुते। नाना साहिब खे पंहिंजी ग़लती यकदमि यादि अची वई। हिन जो नेम हो त शिरडी में अचण खां अॻे कोपरगांव में गोदावरी नदी जे किनारे ते श्री दत्त जी पूॼा कंदो हो, पर हिन भेरे देरि थी वञण सबबि श्री दत्त जी पूॼा जो नेम उल्लंघन करे सिधो शिरडी में हलियो आयो। हिन पंहिंजो ॾोहु क़बूलु कयो, चयईं त गोदावरी नदी में सनानु करण महिल पेर में हिकु कंडे जे छुपी वञण करे ॾाढो सूरु थियो। बाबा जिन चयसि, तोखे इहा थोरी सज़ा मिली आहे। आईंदे पंहिंजो नेम तोड़ण खां सावधान रहिजे ऐं अवल पूॼा जो नेम पूरो करे पोइ ॿिए पासे वञिजे। अवल धर्म पोइ कर्म। ओम साईं राम। गुल अठटियो पूरो थियो।